नवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नजर वजनासी खास खबर। सुप्रीम कोर्ट गुजर औरंगी ऐं महमूदाबाद नाले बाबति हाई कोर्ट जे स्टे ऑर्डर के मुअत्तल कंदे हदखियूं ख़त्म करण जो हुक्म ॾेई छॾियो। अदालत बिना देर वरी वज़ीर सैयद बुरादरी शाह खे तलब करे वरितो। वरी वज़ीर अदालत में पेश। चीफ जस्टिस रिमार्क्स न आहिनि त सीएम साहब ही रुगो कराची जो न पूरी सिंध जो मामलो आहे। पार्कुनि में रांदियुनि जी मैदाननि ते कब्ज़ो थी चुको आहे। रोड टुटल आहिनि। वरी वज़ीर इंतज़ामी मसइलनि जो एतराफ़ कंदे चयो आहे त हिन साल कुझु बहितरी थी आहे। बरसातुनि में बि ॾिठो हूंदो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में सिविल एविएशन जे ज़मीन के कमर्शियल तौर इस्तेमाल करण बाबत केस जी ॿुधणी। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾिना त सिविल एविएशन जी कारकर्दगी ख़राब थी चुकी आहे। एयरपोर्ट हलाइण उन जो कमु न आहे। अदालत डीजी सिविल एविएशन के तलब करे वरितो। सीनियर बोर्ड मेंबर खां न्यू एयरपोर्ट एराज़ी जी सर्वे रिपोर्ट भी तलब कई वई। मुल्क में कोरोना वायरस विगे नव मरीज़ फौतन जो अंग 28,386 थी वियो। 24 कलाकनि दौरान 695 नवा केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,69,234 थी वियो। 12,16,908 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। हाकारी शरह 1.65% रही। सिंध असेंबली में मुखालिफ धुर जो अॻवान हरी मादिल शेख थाने ते ड्यूटी अटका वारे केस में मीरपुर माथिलो जी अदालत में पेश। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। दादू जी सिविल अस्पताल में मरीज़ जिन जी तकलीफ़ सबब फौत। वारसन पारां डॉक्टर ते मुबैना गफ़लत जो इल्ज़ाम। वालिद खे एमरजेंसी वार्ड में खणी आयासीं। 1 कलाक ताईं दिल वारो डॉक्टर न हो। डॉक्टर न हुजण करे वालिद दिल जी तकलीफ़ सबब फौत थियो। फौती जे पुट जो इल्ज़ाम। फौती जे वारसन ऐं डॉक्टरनि में मुंह मारी। एमरजेंसी वार्ड में मौजूद डॉक्टर खिसकी वियो। सन में लाकड़ा में कोयले जी खान अंदर दबजी वियल ॿिनि पोरितनि जा लाश हथ। दबजी वियल ॿिनि पोरितनि खलील रहमान ऐं गुल मोहम्मद पठान जा लाश कढिया विया। हिकु पोरियत असमत पठान जो लाश कोयले जी खान अंदर दबियल। ॿाहिरि कढण लाइ इमदादी कार्रवाइयूं जारी। ठड में बघाड़ मोरी रोड ते अणॼातल गाड़ी टक्कर में पीपी कारकुन फौत थी वियो। पीपी कारकुन सतार अणॼातल गाड़ी जो टक्कर लॻण सबब फौत थियो। ऐं मुबारकपुर भरिसां ॻोठ हाजी नज़र मोहम्मद बिरोही में नींगरी ॿुॾी फोती वई। सदर बिरोही जो लाश घर पहुचण ते कोराम अची वियो।